अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक्त असां मंसूर ढंढ जे पॉइंट ते मौजूद आहियूं। मंसूर ढंढ इहा ढंढ आहे जेका कंहिं दौर में उहा शाहकार ढंढ हूंदी हुई जिथे मच्छियुनि जा 100 खां वधीक क़िस्म हूंदा हुआ। बीह पबण ऐं जेके हिन मोराखा समेत जेके तमामु बहितरीन मच्छियुनि जा क़िस्म हूंदा हुआ उहे हिते मौजूदु हूंदा हुआ। ऐं हिते इलाइक़े जूं ज़मीनूं तव्हांखे मां फुटेजिस में ॾेखारियां त हज़ारे एकड़ जेके ज़मीनूं हुयूं उते ॿ ॿ टे फसल थींदा हुया। पर हिन वक़्तु ढंढ तबाही जे किनारे ते पहुची चुकी हुई। हाणे मुकमल तौर ते ही ज़हर जे पाणी जी ढंढ बणिजी वई आहे। वक़्ते हुकुमरान हर वारे इलेक्शनुनि खां पहिरियां चवंदा आहिनि त असां मंसूर खे बहाल करण जे लाइ प्रोजेक्ट आणींदासीं, पर को प्रोजेक्ट त न अची सघियो आहे। अलबत्ता ढंढ में अञा वधीक ड्रेनेज जो पाणी दाख़िल थियो, जंहिंजे करे ढंढ मुकमल तौर ते तबाह ऐं बर्बाद थी वई आहे। मुहाणा जेके आहिनि पीअण जे पाणी जे लाइ तरसनि था या छा था चवनि, चइजा छा चवणु आहे तव्हांजो? साईं हिते पाणी असांखे पीअण जो बि नथो मिले, का शइ न आहे हिते, माना ज़ाहिलो पाणी आहे। साईं मुराद अली शाह खे असां अर्ज़ा कयूं पाणी हे कढी असांखे पाणी ॿियो मिठो को पुॼाइनि। जरा हीअ असुलु मंसूर जी ढंढ आहे। यकी हिते ईंदा आहिनि मिठा पाणी हूंदा आहिनि, उहो थोरो टिबड़ो हूंदो आहे न त बि पाणी पीअंदा आहियूं। हींअर ज़हर पाणी आहे, केॾो असां 100 रुपया झड़ी वठी पाणी था पियूं। अच्छा जी, वोट कंहिंखे ॾिना हुआ? वोट साईं मुराद अली शाह कंदा आहियूं। छा मुतालबो कंदो उन खां? उन खे अर्ज़ था कयूं असांखे ढंढ मिठी करे ॾिए रब जे वास्ते। केतिरो मच्छियुनि जा क़िस्म हूंदा पहिरियों? साईं मच्छी जा क़िस्म कहिड़ा कहिड़ा तोखे ॿुधायां। हर तव्हांखे हिते सिंगारी हूंदी आहे, जरको हूंदो आहे, छली हूंदी आहे, सुणी हूंदी आहे, माना मोरागो हूंदो आहे, दाग में झेलूरी मच्छी हूंदी आहे, हर शइ हूंदी आहे हिते। हे माना पाणी आयो न त असां तबाह आहियूं। यको असां हींअर अटो बि कोन थो मिले। मंसूर जा मुहाणा हिकु तरफ़ तबाही जो शिकार बणिजी विया त ॿिए पासे ढंढ मुकमल तौर ते जेका आहे सा हिकु ज़हर जे नाले जे पाणीअ वांगुरु तबाह थी वई आहे। हिन वक़्तु हिन मंसूर ढंढ में जेके मच्छियुनि जा क़िस्म हूंदा हुआ उहे मुकमल तौर ते ख़तमु थी विया। पीअण जो पाणी जेको आहे कंहिं दौर में हिन ढंढ मां डायरेक्ट हितां जा मुहाणा इलाइक़े वासी पीअण जो पाणी बि इस्तेमालु कंदा। हिन इलाइक़े जूं ज़मीनूं आबाद थींदियूं जंहिंमें कणिक समेत जेको आहे ॿिया काफ़ी सारा फसल थींदा हुआ। हिन वक़्तु समूरी जी समूरी ढंढ ज़हर जे पाणी जे वर चढ़ियल आहे। वक़्ति हुकुमराननि वाइदा त ज़रूरु आवाम सां कया हुया, पर उन्हनि मां कंहिं बि हिकु वाइदे ते अमल न थी सघियो आहे। मंसूर ढंढ अॼु बि तबाह हाली जो शिकार आहे। मंसूर ढंढ खे बहाल करण जे लाइ कंहिं बि उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिंजे करे मुहाणनि समेत हितां जा जेके आबादगार आहिनि उहे फ़ाक़ा कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। केतिरा ई मुहाणा ऐं इलाइक़े वासी पीअण जो मिठो पाणी ज़रियूं पैसनि ते वठण ते मजबूर आहिनि।